कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में फैक्ट्री में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। बाहि लॻंदड़ 3 माड़ इमारत कपह जी फैक्ट्री ॿुधाई पई वञे। हिकु भेरो ॿीहर वांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में फैक्ट्री में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त बाहि लॻंदड़ 3 माड़ इमारत कपह जी फैक्ट्री ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में फैक्ट्री में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। बाहि लॻंदड़ 3 माड़ इमारत कपह जी फैक्ट्री ॿुधाई पई वञे। अहम ख़बर आहे। कराची खां औरंगी टाउन में फैक्ट्री में बाहि लॻी आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। बाहि लॻंदड़ 3 माड़ इमारत कपह जी फैक्ट्री ॿुधाई पई वञे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में फैक्ट्री में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। इन वार लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ुबैर, कराची औरंगी टाउन सेक्टर 5 जुमा होटल भरिसां फैक्ट्री में बाहि लॻी आहे, जिते रेस्क्यू 1112 जूं टीमियूं मौजूद आहिनि। बाहि ते ज़ाब्ते करण जी कोशिश कई पई वञे। हीअ 3 मंज़िला इमारत आहे, जंहिंजे अंदरि बाहि लॻी आहे। ॿिए तरफ़ मजमूई तौर ते 4 खां वधीक जेके फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि ऐं वाटर पावर्स आहिनि, उहे गाॾियूं बि बाहि ते काबू करण जे लाइ पाणी पहुचायो पियो वञे। मां तव्हांखे ॿुधायां त बाहि लॻण सबबि हुते जेके मौजूद माण्हू हुया उन्हनि खे त रेस्क्यू कयो वियो आहे, पर रेस्क्यू 112 समेत जेके ॿियूं जेके रेस्क्यू जूं टीमियूं आहिनि उते मौजूद आहिनि ऐं कोशिश कई पई वञे त बाहि ते जल्द ज़ाब्तो आंदो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।